सो थरपारकर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस कहिड़े साल में शुरू थियो हुयो? 2021-22 खां आहे, जॾहिं खां कोरोना हुयो त उन वक़्त खां वठी असां इदारो ठाहियोसीं ऐं हाणे माशाल्लाह उहो इदारो पंहिंजी फुल। पर उन इदारे जो तव्हांखे ख़्यालु कीअं आयो त हीअ जुड़णु घुरिजे? जीअं तव्हां ॿुधायो त हिकु त ऑलरेडी हिते घटिताई आहे इदारनि जी, ऐं ॿिए पासे नर्सिंग जी। नर्सिंग हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे समूरी दुनिया में उन्हनि जी घुर जेको आहे तमामु घणी थी वई आहे, त ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? हिते हेल्थ इशूज़ इलाही नज़र आया? जी हा, हेल्थ इशूज़ तमामु वॾा असां वटि हिते तव्हांखे अंदाज़ो त हुजणु खपे त हिते थर में ॿारड़ी में जिते न्यूट्रिशन जो प्रोग्राम आहे। उन सवाइ जेको आहे हिते हज़ारे जानूं ज़ाया थी वियूं इहो ड्यूरिंग डिलीवरी टाइम ते, या उनखे न असीं फैसिलिटेट करे सघूं था, न असां वटि स्पेशल स्किल दायूं आहिनि, न डॉक्टर्स आहिनि। ख़ासि करे लेडी डॉक्टर जे हवाले सां तमामु वॾी शॉर्टेज आहे, ऐं ईअं ई नर्सिंग जे हवाले सां हद खां वधीक शॉर्टेज आहे। असां वटि मुश्किल सां को DHQ में या वॾी कंहिं हॉस्पिटल में हिकिड़ो ॿ मेल नर्स या फीमेल नर्सिंग स्टाफ मिले थो, बाक़ी त सॼो माशाल्लाह इदारा सभु ख़ाली पिया आहिनि। त उहो इहो हिकिड़ो खोट तमामु वॾी लेवल ते हुई, त असां उनखे मदनज़र रखी ख़ासि करे असांजी एरियो, ख़ासि करे जेको उमरकोट आहे, उमरकोट इहा थर में त हद खां वधीक इन शइ जी ज़रूरत आहे। त इहे शयूं नज़र में रखी करे असां पंहिंजो हिसो विधो आहे। इदारो जेको आहे जुड़णु तमामु ज़रूरी आहे।